3 सिपारे में लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम, असां इंसान के सुहिणे ढांचे ऐं सूरत में बणायो। सभई मखलूकात, हैवानात, जमादात, परिंदन, जीतन, जड़ियन में खूबसूरत चेहरो इंसान है। वरी इन्हनि इंसाननि में अल्लाह साईं जेको खूबसूरत बणायो पंहिंजे अंबिया खे, अंबिया में जेको खूबसूरत बणाई तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो खूबसूरत अल्लाह साईं ॿियो को पैदा ई न। जंहिं कारब ऐं सांचे में अल्लाह साईं हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैदा कयो, ठाहियो, उहो वरी सांचो ई भरिजे ॿीहर ॼण ठहंदो ई। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत संदसि चेहरे जे हुस्न ऐं जमाल जे करे एॾा हसीन हा जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ सहाबी अर्ज़ था कनि त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसनुल फमी, सुहिणे मुंहं वारा, चेहरे वारा, वात मुबारक, खुशबूदार, पाण जन ॻाल्हाईंदा हुआ त नूरानी लाट पई चमकंदी, पाण ॾंदण न ॾेईंदा पर ॾंद साफ़ ऐं चमकंदा, ॼण त ॾंदण न अथनि। सुरमो न पाए ईंदा पर अखियुनि में ॼण त सुरमो पातल आहे, वॾियुनि अखियुनि वारा, सुहिणे चेहरे वारा, न थुल्हा न सन्हा, न नंढे कद सां न वॾे, दरमियाने कद वारा, न सभा अहिड़ा अच्छा जी फिफा नज़र अचनि, हिकिड़ो घणो खूबसूरत अछो बि नज़र न वणंदो, न सफ़ा अच्छा न कारा, बल्कि खूबसूरत चेहरे वारा। अल्लाह से हुजूर जी जेका शख्सियत कई, रोबदार शख्सियत कई, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे में अल्लाह साईं रोब रखियो। साहबी अर्ज़ थो करे त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ एॾा त नरम हा जो रेशम पट बि नरम कोन हुयो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमाल मुस्तफा जो छा बयान कजे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ एॾा जो साहबी हथ ॾींदा त हथ नरम ऐं मुलायम हूंदा। हथ ॿ ॼण सुन्नत आहिनि, हिकु न ॿई हथ ॾिजे, सुन्नत में ॿई हथ। आम माण्हूअ जे ॿॾी न वेझे, पगर में धप, जिस्म में पाण खे न वणंदो, ॿियो बि को चई ॾींदो यार थोरो पासे थी वई, पर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पगर मुबारक जेका खुशबू हुई, मुश्क, अंबर, अतर बि न पुॼी सघंदी। औरतूं हुजूर जो पगर शीशी में गॾु करे रखंदियूं, पंहिंजे नैणनि खे शादीअ में ॾाज तौरु ॾींदियूं। दुनियावी अतर ऐं जेके सूखड़ियूं मुश्क, अंबर आहिनि, कंहिंजी खुशबू का हिकु ॾींहुं का 8 ॾींहं हले, हुजूर जे पगर वारी जेका खुशबू कई ज़माना हलंदी। साहबी हुजूर खे ॻोल्हण ईंदा, जे साईं जन थी विया, पोइ जंहिं रस्ते खां हुजूर लंघी वेंदा, रस्तो खुशबूअ सां मुअत्तर हूंदो, उन खुशबूअ जे ज़रिए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻोल्हींदा। जीअं अल्लाह तबारक व तआला इंसान खे खूबसूरत करे पैदा कयो, फरमाई या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, ए इंसान कहिड़ी शइ तोखे रब करीम खां गाफ़िल कयो। अल्लाह तबारक व तआला खां कहिड़ी शइ तोखे गाफ़िल कयो आहे? अल्लज़ी ख़लक़क, उहो अल्लाह जंहिं तोखे पैदा कयो, फसव्वाक, तोखे बराबर कई, तुंहिंजी बीहक सही बीहारी, फअदलक, दरमियानो कई, अखियूं हिते ठहनि पयूं, हिते न ॾिनई, कन हिते ठहनि पिया, हिते न ॾिनई, जिते जिते जंहिं शइ जी जिस्म जी बनावट जिते ही उते ही रखई। फरमाए फी अई सूरत मा शाअ रकबक, जहिड़ी रब खे सूरत वणी तहिड़ी ठाही।